पाक ज़मीन शादबाद, ईश्वरे असीम शादबाद, दूर शान अज़्मे आलीशान अर्ज़े पाकिस्तान, पाक ज़मीन शादबाद। पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह। पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह। संगत अॼु ख़ैर सां 14 अगस्त आहे, अॼु असांजे आज़ादी जो ॾींहुं आहे, अॼु असांजी क़ौम आज़ाद थी हुई। अल्हम्दुलिल्लाह अॼु असां आज़ाद आहियूं, अॼु असांजे ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, अॼु असांजे ईद जो ॾींहुं आहे। अचो त एंजॉय कयूं ऐं मौज मस्ती कयूं। पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। अचो हलिया अचो हलिया अचो हलिया अचो। जीवे पाकिस्तान, पाकिस्तान पाकिस्तान, जीवे पाकिस्तान। जश्न आजादी मुबारक। जश्न आजादी मुबारक। जश्न आजादी मुबारक पूरे पाकिस्तान वासियों के, देश में परदेश में ॾेन परॾेन में सभिनी दोस्तन के जश्न आजादी मुबारक। ड्रम्बक ड्रम्बो जश्न आजादी मुबारक हो जमालो। संगत के जश्न आजादी मुबारक। लव यू पाकिस्तान जिंदाबाद। जी दोस्तों, जीअं त हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में हिकिड़े ज़बरदस्त चैनल जी लिंक ॾिनल आहे, तव्हां उनखे विज़िट कयो, उनखे सब्सक्राइब कयो, उनखे लाइक कयो, उनखे फॉलो कयो। जीअं असां सां प्यार मोहबत कंदा आहियो तीअं हिननि सां बि कयो। बहितरीन कुकिंग जो चैनल आहे, घर वेठे खोड़ सारा टेस्टी जेकॾहिं खाधा सिखणु चाहियो था त हींअर चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, फॉलो कयो। थैंक यू सो मच, लव यू।